जोहिमा वाक़िया गगनासी जोई इलाइक़े काचे में गैस ते ज़ाब्तो न अची सघियो। गैस विघे 6 ॿारनि समेत 5 ॼणा फौत, केतिराई ॿारड़ा मुब्तला थी विया आहिनि। नए गास पाणी काचे में तबाही मचाए छॾी आहे। केतिरियूं बीमारियूं करकण लॻियूं आहिनि। नई गाज रोड रस्ता तबाह करे छॾिया। केतिराई घर रही पड़ थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त बरसातुनि बाद केतिरनि इलाइक़नि में गैस्ट्रो ऐं चमड़े जी बीमारी बि लगी आहे। ख़बरवार सां जोहिमा कई पिया जोई इलाइक़े काचे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गैस्ट्रो विघे 6 ॿारनि समेत 5 ॼणा फौत ऐं केतिराई गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। जोहिमा ख़बरवार सां शेयर कई पिया जोई इलाइक़े काचे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गैस्ट्रो विघे 6 ॿारनि समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं केतिराई गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि।